जी नाज़रीन, 5 अक्टूबर उस्तादनि जो जेको आलमी दिहाड़ो आहे उन जे हवाले सां हर साल मचियारी जी फलाही तंज़ीम आहे जेका दीरोज़ इंटरनेशनल तरफ़ां जेको आहे हर साल अवार्ड तक़रीब मुनक़िद कई वेंदी आहे। उस्तादनि जी अज़मत खे भेटा पेश करण जे हवाले सां हिते हिकु अहम तक़रीब मुनक़िद कई वई आहे। उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ हिते अवार्ड बि तक़सीम कया पिया वञनि। उन हवाले सां अचो त ॾिसूं था त हिते जेके उस्ताद आहिनि उहे जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़े तरीक़े सां था वंडनि। ॾींहुं मल्हाए पियो वञे असांजे मटियारी शहर में जेको उस्तादनि जे हवाले सां आहे। उस्ताद जी अज़मत खे सलाम आहे ऐं उस्ताद जेकॾहिं असांजे मुआशिरे में न हुजे त असीं वॾी तबाही तरफ़ हिकिड़ी वॾी अंधेरे तरफ़ वञूं। हीउ वाहिद हिकिड़ो उस्ताद आहे जंहिं असांखे जीअण ऐं मरण जा ढंग ऐं रंग सेखारिया। हीउ उस्ताद ई आहे हिकिड़ो जेको असांखे जन्नत जो रस्तो बि उस्ताद थो सेखारे। शैतान ऐं शर खां बि असांखे बचण वारो जेकॾहिं को उस्ताद आहे, कंहिं मनसब ते पहुचाइण जो जेकॾहिं क़ाइल आहे त को उस्ताद आहे ऐं असांजे हुनर खे सेखारण वारो जेकॾहिं त को उस्ताद आहे। ऐं असीं जेकी कुझु बि आहियूं, चाहे असां में डॉक्टर्स हुजनि, चाहे असां में इंजीनियर्स हुजनि या जेकॾहिं असांजा पॉलिटिशियन्स हुजनि, इन सभिनि जे पुठियां हिकु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो टीचर रहियो आहे। असांजे प्यारनि स्टूडेंट्स जे तरफ़ां ऐं दरोज़ जे तरफ़ां हिते मटियारी MT माए स्कूल में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। असांखे ख़ुशी आहे, असां एतिरो लहूं कोन। मुआशिरे में असां उस्तादनि जी हिकिड़ी इज़त आहे ऐं अलाह तबारक ताला खां दुआ आहे तव्हां साफ़ इहो हिकिड़ा कोहिना मुश्क माण्हू आहियो, मुआशिरे जा सिविल सोसाइटी जा एक्टिव फ़र्द आहियो। असां लाइ दुआ करियो त असीं उन मयार ते पूरो लहूं। हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया त असांजी ज़िंदगी कोरोना वायरस सां गॾु गुज़री रही आहे। शागिर्दनि जो इलाही सारो तइलीम जो नुक़सानु थी चुको आहे ऐं असां हिकिड़ी तहरीक शुरू करे छॾी आहे त उहो जेको नुक़सानु थियो आहे तइलीम जो उनखे पूरो करियूं। शागिर्दनि खे चऊं पिया बाबा अचो ऐं पंहिंजा किताब पढ़ो, सबक़ पढ़ो, लेक्चरनि जे ज़रिए उहे ॻाल्हियूं जेके 7 महीना उनजे ज़हन मां निकिरी वियूं आहिनि उहे उनखे वापसि अची ॾियनि। इहो ई टीचर्स डे जो पैगाम आहे त शागिर्द ऐं उस्ताद गॾिजी तइलीम जे ॿेड़े खे अॻियां वधाइनि, ख़ुसूसन सिंध जे तइलीम जे ॿेड़े खे अॻियां। थोरा ॾिण उस्तादनि खे भेटा ॾियण लाइ उस्तादनि जी यादगिरी उन्हनि जो जे हिसाब सां ॾिहाड़ो मल्हायो। ऐं हिन एज़ ए उस्ताद जे हिसे सां गवर्नमेंट ऑफ सिंध खे इहा गुज़ारिश कंदुसि त उस्ताद खे जेको बलोचिस्तान, पंजाब ऐं सरहद जी कैटेगरीअ में शामिलु कयो वञे त बहितर। अञा उस्ताद खे उन कैटेगरी में शामिलु न कयो आहे। वरी हिकु उस्ताद जे हिसे सां इहो पैगाम ॾींदुसि त महिरबानी करे जेका तव्हां गवर्नमेंट ऑफ सिंध स्कूलनि जी मालिकी विसारे छॾी आहे, ख़ुदा जे वास्ते स्कूलनि जी मालिकी करियो। जेके उस्ताद जे हिसे सां इल्तिजा थो करियां, गुज़ारिश थो करियां त स्कूलनि जी मालिकी करियो। स्कूलनि जी जेके ख़स्ता हालत आहे, स्कूलनि खे जेको फर्नीचर जेको 10 सालनि खां न पियो ॾिनो वञे उहो फर्नीचर ॾिनो वञे। शागिर्दनि जी जेका पटे ते वेबा जेके तइलीम हासिलु कनि, मूंखे ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए त जेके ज़बून बिल्डिंगूं आहिनि उन्हनि जी न सार ते लधी वञे। हिन ॾिहाड़े मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त उस्ताद कॾहिं पंहिंजे फ़र्ज़ शनासी, ईमानदारी या ज़िम्मेवारनि खां बेख़बर न आहे। उस्ताद जेको आहे सो हिन मुआशिरे जे हर जेको सो मसइले खां ऐं जेको सो हर डेलीकेट फंक्शन खां वाक़ुफ़ु आहे। पर अफ़सोस आहे त असांजे हिन मुआशिरे जा ठेकेदार ऐं असांजे हिन मुल्क जा हुकुमरान उस्तादनि खे सही नमूने सां सम्झनि नथा। हीअ असां जेको इंटरनेशनल लेवल ते उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वञे थो, उन हवाले सां असां सोचियो त हिकु अहिड़ो प्रोग्राम शुरू कजे, उस्तादनि खे मञता ॾिनी वञे त असां एवार्ड ॾियण गुज़िरियल साल खां शुरू कया आहिनि। जेके बेस्ट टीचर आहिनि या महिनती उस्ताद आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ असां गुज़िरियल साल खां ई एवार्ड तक़रीब शुरू कई आहे। उस्तादनि जो तव्हां वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त उस्ताद ई आहे जेको हर हिकु माण्हूअ खे जेको वॾियुनि वॾियुनि मंज़िल ताईं पहुचाए थो। पोइ उहो सहाफ़ी हुजे, उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, ऑफिसर हुजे या जेको बि मिनिस्टर या वज़ीर आज़म जेके बि हूंदा आहिनि, उन्हनि खे उस्तादनि जी महिनत जे करे हू उन मंज़िल ते फ़ाइज़ थींदा आहिनि। उन्हनि जो चवणो त अॼुकल्ह जा जेके उस्ताद आहिनि उहे तमामु घणा मुश्किलात आहिनि। कोरोना वायरस जे करे जेका तइलीम तबाह थी वई आहे, काफ़ी ॿार जेके आहिनि तालीम उहे मुतासिर पिणु थिया आहिनि। उन हवाले सां उन्हनि जो इहो चवणो त वापसि असां पंहिंजी महिनत खे जारी रखंदे जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे तइलीम हासिलु करण जे हवाले सां पंहिंजूं कोशिशूं वठी उन्हनि खे आला मक़ामनि ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान, जेकब न्यूज़, मटियारी।